या ना वो हाने जेको नमाज न थो पढ़े उनके आशिक रसूल चवंदा गलायो मासा आवा अब ता सब हुसैनी हो ना अब हजरत हुसैन सा प्यार थो ना जेको हजरत हुसैन रजी अल्लाह ताला अन्हु के न मने मां त चवंदो मुसलमान ना है इंसान ही ना है मुसलमान ना है पर इंसान भी गलायो ना है ना हजरत हुसैन करबला में नमाज पढ़ी या छजई गलायो पढ़ियई ना पोता हुसैनी नमाज 8वें भी कोन पढ़ो जुमे जी ता छाजा हुसैनी गाल तो सिद्धी कभी ना हुसैनी सदायो था नमाजी थियो आशिक रसूल सदायो था त नमाजी थियो पर अञा बुधो हेडे हेडे तमा सा जो मुर्शिद केरा करे तो कई खबर कोने तवा सा समूरन जो कादरी जो को तरीको आ तवा सा जो मुर्शिद केरो आ हजरत साईं अब्दुल कादिर जीलानी ना हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह ता सा जो मुर्शिद आ ना गालायो न था यार मनीदा हो से कोन मनीदा हो कुरान मोहते घुमे वा गालायो सही ना तवा सा जो मुर्शिद केरा हजरत साईं अब्दुल कादिर जीलानी ना जेको सारे वलियन जे मथा हथा ना उन जो सबे मन्योस्तान जै 10 साल फिजर जी नमाज इशा जी नमाज एक वजू सा पढ़ी आ हजरत पीरान पीर महबूब सुभानी जो मुरीद सदाए तो नमाज न तो पढ़े छा जो तू मुरीद गाल तो सीधी कभी तवा सा जो मुर्शिद नमाजी हां बा तवा सा जा इमाम नमाजी तवा सा जो नबी मोहम्मद रसूलुल्लाह नमाजन जो सरदार नमाजी खुदा जो नालो थो नमाज पढ़ो फरमा तो कुरान अल्लाह कंदो पढ़ंदा बा केतरो वायदो वठण ओ भाई बुधो फरमा तो कुरान व मन आरज़ अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़नक़ा व नहशुरुहु यौमल क़ियामत अमा कुरान मां चवंदो पंजे वायद में कुरान को बाहर वना कन खोड़ी लाए छा बाकी जे कुरान होजे जे नबी ते कलमो पढ़ियो थई त पो गर्दन कुरान जे आडो झुकाए कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमा जे मुझे जिक्र कुरान नमाज खा मुंह मोड़ियो बाज़ाब दुनिया में कंदो मान हिकड़ो आखिरत में साईं दुनिया में अज़ाब कड़ा थींदन कुरान तो फरमाए पेरियों बेनमाजी जी रोजी तंग बियो सुकून खत्म हर तबके जो मानू हाने परेशान आहे या ना है रोजी के मामले में हां बा हारी भी परेशान मजदूर भी परेशान जागीरदार भी परेशान नौकरी वारो मानू भी परेशान आहे या कोने चेतो मौलवी साहब महंगाई या पूरत कोने अल्लाह जो जिक्र छड़ींदो न थींदव बरकत कुरान तो फरमाए पेरियों मईशत तंग कंदो मान अल्लाह कुरान में जेको मुंहिंजो दर छड़ींदो न नमाज न पढ़ंदो रोजी तंग कंदो मांस बियो सुकून खत्म कंदो मांस अबा खाइण जे लाइ कुछ न होजे बेबरकती होजे एक पासे पूरी कयूं बे पासे पूरी न थे खुटल होजे त पो उनके सुकून इंदो हां बा कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो ये बाज़ाब दुनिया में ट्रो आखिरत में कंदो मांस साईं ट्रो अज़ाब क़यामत में कणो थींदोस कुरान तो फरमाया वना शुरू यौमल क़ियामत आमा कुरान तो फरमाया क़यामत में बेनमाजी उथंदा मां रब अंधो करे उथारी दो मां ताम एड़ो मानू आए जेको चवे त मौलवी साहब क़यामत में अंधा थी उथो भलो आहे ना है ना और कुरान सच्चो आ ना मनो था ना छा चे जेको नमाज न पढ़ंदो क़यामत में तां जी मर्जी मां के हक़ बुधाया हकीकत इहा है न बुधाइंदा से तवा के न क़यामत में चोंदो रब आया त सही मानियो खादू ड्रन कयूं गाड़ी के गियर दिनो वया हल्या इहो वाज त कयूं ही कोना जेको तू थो पूछे कुरान तो फरमाया कि पहिरियों रोजी तंग बियो सुकून खत्म ट्रियों
वनाशुरुहु यौमल क़ियामत आमा। कुरान तो फरमाए क़यामत में उथंदा मां रब अंधो करे उथारींदो मान। अज़ीज़ मुसलमान भाइरो छा तो फरमाए कुरान। कुरान तो फरमाए फला सद्दक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फ़औला सुम्मा औला लक फ़औला। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो अरे न पढ़े नमाज ना आयो अल्लाह जे दरवाजे ते कुरान पिटे थो बेनमाजी खे वैलो बेनमाजी तुझे लाए तबाही आ बेनमाजी तुझे लाए तबाही आ बेनमाजी तुझे लाए खुदा जो नालो थो नमाजी थियो। कुरान छा तो फरमाए अम्मा आयशा फरमाती अल्लाह जा रसूल चओ चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं क़यामत में तवा पांजन खे किए सुञाणंदो। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा मुंहिंजा परे खां पधरा हूंदा। साईं किए परे खां पधरा हूंदा। फरमाए 5 वक्त वुज़ू कंदा नमाज पढ़दा नमाज जे करे 5 युज़वा चोरीअ जे चंड वांगुर चमकंदा ईंदन। आयशा जी 5 कलाण घोड़ो परे खां पधरो हूंदा मुंहिंजा परे खां पधरा हूंदा। बां खां वठी मां मोहम्मद आब हौज़ कौसर जा जाम पियारी दोमान। आयशा बां खां वठी मां मोहम्मद जन्नत में दाखिल कंदो मान। फरमाई चेहरा चोरीअ जे चंड वांगुर चमकंदन। हेॾे मारे तवज्जो कयो। अम्मा आयशा फरमाती साईं बेनमाज़ी। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बेनमाज़ी फिरौन सां हूंदा। अबा फिरौन सां हशर थे इहो भलो आहे। ॻाल्हायो हामान सां ॻाल्हायो ॻाल्हायो कारून सां उबय बिन खलफ सां नबी से फरमायो नमाज न पढ़ंदा क़यामत में हशर फिरौन हामान कारून शिदाद उबय बिन खलफ सां हूंदो। फरमाए आयशा बेनमाज़न जा मुंह कारा हूंदा। पढ़ा कुरान आहे तवज्जो आहे कोने। फरमातो कुरान यौम तबियज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह। कुरान तो फरमाए हिकड़न जा मुंह अच्छा हिकड़न जा कारा। जै पढ़ी नमाज उन्हनि जो मुंह अछो जै न पढ़ी कुरान तो चवे उन्हनि जो मुंह कारो। खुदा जो नालो थो मुसलमानो नमाजी थियो। फरमातो कुरान लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम। कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायां। नमाज न पढ़ंदा न बा तव्हांजो ख्याल कई बे पासे आ। अब जेके निंड पिया हथ मथे खणो त मां ॾिसां। ॾिस तवज्जो न आहे। जागो था जागियो था न। नमाज न पढ़ंदो बरकत न थींदव। कन खोले ॿुधो तावीज़ न वठो तुणी साईं खे ॻीचीअ में ॿधी छॾियो। बुद्धि सिधी ॻाल्हि इहा अथव। तावीज़न में जे कुझु हुजे हा हिते असां 150 गारियूं इमरान खे कादियाननि खे या अमेरिका खे ॾींदा आहियूं। हिकु तावीज़ तव्हां वटि वञे तव्हांजे ॻोठ मां ठका करायूं सा अमेरिका तबाह न थी पई आहे। कमु न कंदव नमाज न पढ़ंदव बाक़ी तावीज़न ते छड़ो ज़ोर अथव। छा आहे तावीज़न में कुझु कोन्हे। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो ॿुधो कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम। कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायां। छा कयो बा छा ॻाल्हायो ॻाल्हायो छा कयो। हाणे शुक्र आहे। शुक्र जी माना इहा न अथव जे मानी खाई पी करे वरी जेकॾहिं सुम्हूं न बा ओघराई जो ठकाव अचे चऊं शुक्र अल्हम्दुलिल्लाह इहो शुक्र न अथव। शुक्र इहो अल्लाह जूं नेमतूं खाई करे वरी जॾहिं आज़ान मिले वुज़ू करे इज़त वारी पेशानी रब जे दर ते निवड़ाए घसाए चओ रब तुंहिंजा एहसान मां नालाइक ते जे मूंखे वरी बंदगी नसीब कई थी नेमतूं तो खाराए। अल्लाह चओ मुंहिंजी नमाज पढ़ो माना शुक्र कयो नमाज पढ़ो त अञा वधायांव न। हे वरी छा मौलवी साहब दुआ कजां बा अल्लाह ईमान ॾींदो पढ़दुम अञा बेईमाना तूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ईमान मिली ॿियो अञा छा खपई।
ये चो तो रब हिदायत कंदो दा पढ़ंद में ना है तौफीक दींदो रब बाबा ये चेबो ना कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमाया लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायाओ वलइन कफरतुम इन्ना ज़ाबी लशदीद कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो मुझे नेमत जी ना शाकरी कंदाओ कदर न कंदाओ अज़ाब कंदो माओ अज़ाब जी छा माना ओ जेका नेमत दिनी थमाओ शुक्र न कंदाओ नेमत खसे वठंदो मां वड़े शुक्र कयो त वधायाओ मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम कुरान तो में अल्लाह ताला फरमायो अरे शुक्र भी कंदाओ ईमान भी अथव मां रब छो अज़ाब कयां तवां के शुक्र कयो त वधायाओ हारी का पुछा कयो तो वो भी चंदो मौलवी साहब दुआ कजाए हाने त फसल ही सही कोन थियो अब दुआ कर मौलवी साहब अञा त कर्ज ही कोन लथो हारी वरी ये चंदो दुकानदार को पुछा कर अब तू बुधाए वो वरी या गाल कंदो मौलवी साहब मानन जो फसल जो न थियो आ तो उधर ना है उगड़ी छा क्यों घर जो दुकान मिले वेठा ता हलायो मजो कोने इन शुक्र कयो या हा कयो या ना कयो अब इन शुक्र कयो ना ना वरी नौकरी वाले मानू का पुछा कर अब तो जे तो फसल के न मीह भेले न माकड़ भेले तो तो सुकी पुकी ठई ठुकी मिले तू त बुधाए वो भी चंदो मौलवी साहब दिसो तो सही काथे अटो मण थी वियो आ खंड काथे आ तेल काथे थी वियो आ बेगर त काद्यानी साची फाथा मौलवी साहब महंगाई आई आ पगार पूरी कोने इन शुक्र कयो गालाइंदा हलो त मां वाइज कया हां वा और कुरान में अल्लाह छा कयो शुक्र ना लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम कुरान तो फरमाया अल्लाह ताला फरमायो शुक्र कयो वधायाओ वलइन कफरतुम इन्ना ज़ाबी लशदीद फरमाया मुझे नेमत जी ना शाकरी कंदाओ कदर न कंदो अज़ाब कंदो माओ अज़ाब जी छा माना ओ जेका नेमत दिनी थमाओ शुक्र न कंदो नेमत खसे वठंदो मां वाड़े शुक्र कयो त वधायाओ चाचे शुक्र कयो त वधायाओ खुदा जो नालो थो मुसलमान निमाज़ी थियो दीनदार थियो वड़े छो निमाज़ छदी थो कुरान एड़ो दिने किताबन जो सरदार काबो एड़ो दिने किबलन जो सरदार नबी दिने नबियन जो चीफ सरदार अना पढ़ो कुरान छा तो फरमाए कुरान फरमा तो कुरान वमा अरसलना मिन क़ब्लिका मिर रसूल इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून बुधो बुधो कुरान अल्लाह ताला फरमाओ सोना मोहम्मद चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी से जो नालो अचे सलात जी गूंज हणंदा छो नबी से फरमायो वडो बखील आ उहो माण्हू दुनिया में जलील ए ख्वार हो जे उहो माण्हू जेको मुंहिंजो नालो ॿुधे माते सलात ऐं दुरूद न पढ़े नबी जो नालो अचे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हलो नारे तकबीर अज़मते मुस्तफा सीरते मुस्तफा शाने मुस्तफा अज़मते सहाबा अज़मते अहल बैत जमीयतुल उलमा इस्लाम नारे तकबीर छा तो फरमाए कुरान वमा अरसलना मिन क़ब्लिका मिर रसूल इल्ला नूही इलैहि अन्नहु ला